वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद, तव्हां सभिनी जो स्वागत। सभ खां अॻु माफ़ी जो तलबगार। गुज़िरियल हफ़्ते क्लास घुसाए छॾियो। इहो असांजो पुराणो अखर आहे। स्कूल न वेंदा हुआसीं, घुसाईंदा हुआसीं। अॼु घुसाए छॾियोसीं स्कूल, न स्कूल में न वियासीं। सो आई एम सॉरी। कुझु कम हुया, हे बि कमु आहे, उहो बि कमु आहे, अची न सघियुसि। माफ़ी जो तलबगार। जाइज़ो जाइज़ो सॼी दुनिया जो, पंहिंजो, पर फैशन सभिनी ते हावी। फैशन थी पियो आहे। असां सिंधियुनि खे ॾाढा शौक़ीन आहियूं फैशन जा। असां जहिड़ो शौक़ीन शायदि ई किथे मिले तव्हांखे। फैशन में मुख़्तलिफ़ फैशन, आदतुनि जा, अतवार जा, रवैयनि जा फैशन, तरह तरह जा। हिकिड़ो ॿियो फैशन जेको काफ़ी अरसे खां हलंदो थो अचे, ऐं जेके उन फैशन खे हलाइनि था, हुन त माण्हू जी आहिस्ते आहिस्ते फैशन मां दिलि भरिजी वेंदी आहे। उहो फैशन छॾे वरी हिकिड़ो नओं फैशन माण्हू शुरू कंदो आहे। मूं पंहिंजी हयाती में तरह तरह जा फैशन ॾिठा। साईं बुशर्ट ठहे, ॿाहूं ॿिए रंग जूं, साईं हे अॻियों ॿिए रंग जो, अॻियों ऐं पोयों ॿिए रंग जो, ऐं ॿ खीसा जेके हूंदा इहे उन रंग जा, जंहिंजा खीसा, जंहिंजा हे ॿाहूं हूंदियूं जंहिं रंग जूं, साईं उहो बि ॾिठोसीं। साईं कालरूं ॿकर जेॾियूं, उहो ॿकर जे कन जेॾियूं हेसि ताईं कालरूं नंढड़ियूं थी वियूं। पतलून जा पांचा, उहो सफ़ा अहिड़ा जो मुश्किल सां पेर में चढ़नि। वरी जो थिया त हेॾा सारा उन वरी बेल बॉटम चवनि, ॿांह जेॾा। तरह तरह आया विया। हिकिड़ा बूट आया, उनखे उहो मांगर मच्छ वांगुरु अॻिते ॿूथाड़ो ईअं निकितल हुजनि। अॼुकल्ह वरी उहो मोटी आयो आहे फैशन। 50 साल पुराणो फैशन, इहे ॿूथाड़ा अॻिते निकितल हूंदा आहिनि बूटनि जा। पोइ अॻियो थोरा ईअं मथे बि थी वेंदा हुआ। वरी उहो मोटी आयो आहे 50 सालनि खां पोइ, पर हले कोन थो इहो वधीक। छो ईअं थो लॻे त माण्हू पेर में मांगर मच्छी पाए उहो थो घुमे पियो, हले थो पियो। सॉरी, जिन खे शौक़ु आहे उन्हनि खे मां हर्ट नथो कयां। तव्हां भली वठी पायो हिन क़िस्म जा बूट। पर हिकिड़ो फैशन असां सिंधियुनि में जेको मां ॾिठो आहे लाॻीतो, ऐं उन ते ॾाढी ईमानदारीअ सां ऐं तमामु सचाईअ सां उन ते अमल थो थिए पियो। जाइज़ो भई पंहिंजो वठणु घुरिजे न। जेकॾहिं का वेधन, का बेइंसाफ़ी, का हेठि मथां असां सां थिए थी पई, जाइज़ो असांखे पंहिंजो वठणु घुरिजे न। फ्रांस में जेको इनकलाब आयो हो न साईं, ओॾे फ्रांस में, होॾे साईं स्पेन में जॾहिं हीअं थियो हो न साईं, फलाणे में थियो न, चे गेवारा साईं हीअं कयो हो न, बाबा सभु थियो हो। तारीख़ भरी पई आहे। उन्हनि सिंध लाइ कोन कयो हो कुझु। तव्हां सिंध लाइ ॿुधायो त छा कयूं? का गाइडलाइन ॾियो असांखे, को रस्तो, का राह ॾेखारियो, का वाट ॾेखारियो, हितां जो मसइलो हल कयो न। इहे त हुननि जा मसइला हुया, चे गेवारा बि उन्हनि खे हल करे ॾिना, ऐं ॿियनि बि करे ॾिना। फ्रांस में रेवोल्यूशन अची वियो, होॾे साईं यूरोप में बि अची वियो, रेनासांस अची वियो। मुलनि खे खणी परे विहारे छॾियऊं, उनखे चयूं वञी चर्चूं संभालियो। तव्हां त हितां जी ॻाल्हि कयो, पंहिंजी ॻाल्हि कयो, हिते बिजी बाबा। पर इहो फैशन आहे, पंहिंजी ॻाल्हि करणी कोन्हे। न साईं न, फ्रांस में ईअं थियो साईं, यूरोप में रेनासांस अची वियो हो साईं। साईं ॾाढो सुठो आहे, ॾाढो सुठो थियो हो ॾाढो। पर हिते छा कजे? मुंहिंजा मिठड़ा, मुंहिंजा बाबा, मुंहिंजा ॾाहा, असांखे बि त का राह ॾेखारियो न, लूलनि लंगड़नि खे। इन फैशन खे ॾाढो फैशन थी वियो आहे, तमामु घणो थी वियो आहे।
घटि में घटि हाणे हिते जे लाइ सोचो 70 सालनि खां जॾहिं को पाकिस्तान ठहियो आहे ऐं हिंदू अदीब हितां हलिया विया हिंदुस्तान, बाक़ी रहिजी विया हिते सभु ॾाहनि रुॻो असांखे ॿाहिरि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हिते छा थो थिए पियो ॾाहा, हिते त ॿुधायो त छा कयूं भला। असांखे हितां जी का वाट ॿुधायो, को रस्तो, को ॾसु ॾियो, असां कयूं छा? असांजे अखियुनि जे अॻियां जीअं अखियुनि में धूड़ विझणु हूंदो आहे, अहिड़े नमूने असांजे अखियुनि में धूड़ था विझनि ऐं असां ॾिसूं था वेठा, ॿिड़िक ॿाहिरि नथा कढूं। कॾहिं दुनिया में हिकु क्लास वारो स्कूल तव्हां ॿुधो? वॾेरनि खे मिलियूं ग्रांटूं त वञो पंहिंजे जितो जितो तव्हां इलेक्ट थी आया हो हिते वञी स्कूल खोलायो, रोड रस्ता ठारायो, त साईं स्कूल था खोलायूं, हिकिड़े कमरे जो स्कूल खोलाए छॾियूं। बाबा हिकु क्लास अॼुकल्ह प्राइमरी 5 क्लासनि जो थी वियो आहे, असांजे दौर में 4 क्लास आहे। बाबा मुंहिंजा, अबा मुंहिंजा हिकु क्लास में हिकिड़े क्लास रूम में, हिकिड़े कमरे में 5 क्लास, पहिरियों क्लास, ॿियो क्लास, 3 क्लास जा, 4 क्लास जा, 5 क्लास जा छोकिरा ॿारड़ियूं वेठियूं आहिनि, टीचर हिकु। हाणे हिकु टीचर 5 दर्जन जे मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स खे कीअं पढ़ाईंदो? असांजा बाबला, असांजा वॾेरा साईं, सरदार साईं, तव्हां स्कूल त खोलाए छॾिया, वॾी महिरबानी तव्हां कई, ऐं पंहिंजे पसंदीदा जेके तव्हांखे उहे अलॉटमेंट ऑर्डर मिलिया न, त मास्तर पंहिंजी मर्ज़ीअ जा रखो, पोइ उहे मास्तर सॻोरा जेके तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जा रखिया आहिनि, अवल त उहे स्कूल अचनि कोन था, न हुनखे को चई सघे थो, चवंदो त जेको चवण वारो हूंदो उनजी नौकिरी वेंदी, न उन्हनि खे सिट का लिखणु थी अचे, न पढ़ाइणु थो अचे। स्कूल हिकिड़े कमरे वारो, असां ॾिसूं था वेठा त असांजा ॾाहा इहे ॿाहिरीं दुनिया जूं ॻाल्हियूं छॾियो, हितां जी ॻाल्हि शुरू कयो। फ़क़ीर जी त जेका सोच सम्झ आहे सा एतिरी आहे जो असां वेठा हिते बकवास करे हलिया था वञूं, पर तव्हां त ॾाहा आहियो, वॾे अकुलमंद आहियो, ॿाहिरीं दुनिया ते तव्हांजी नज़र आहे। हाणे घटि में घटि सिंध ते नज़र रखो, सिंध जो हाल अहिवाल वठो, छॾियो ॿाहिरीं दुनिया खे तो छा थो थिए पियो, हिते पंहिंजे घर जी ख़बरचार रखो साईं मुंहिंजा। सो इहो फैशन जेको तरह तरह जा फैशन चेंज थींदा विया, पर 70 सालनि खां आयल, ऐं वरी इहो फैशन वञे थो मज़बूत थींदो। उहो जेके नंढड़ा पितकड़ा जिन अञा हिकिड़ो मज़मून बि किथे शाया न करायो आहे, जेकर थी वियो त साईं उहे बि ॾाहा थी था वञनि, पर उहे बि साईं ॿाहिरि साईं फलाणे मुल्क में, उन में फलाणे जेको सिलावाकिया में हीअं थियो हो, अरे बाबा थियो हो, मञूं था थियो हो, केरु थो इनकार करे, इहे तारीख़ूं भरियूं पियूं आहिनि। तव्हां मथा सम्झो त तव्हां त असांखे ॿुधायो, इहे तारीख़ूं असां पढ़ियल आहिनि, ॿुधल आहिनि, ॿियनि जूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां वटि जॾहिं हिते मक़बरा ठहंदा हुआ ऐं मस्जिदूं ऐं साईं मंदर ऐं गिरजा घर इहे ठहंदा हिंदुस्तान में, जॾहिं अंग्रेज़ अञा न आयो हो, रोड रस्ता कोन हूंदा हुआ, तॾहिं हुते हार्वर्ड ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटियूं ठहंदियूं हुयूं। इहे बि सॼो किताबनि में लिखिया पिया आहिनि, मां पंहिंजे तरफ़ां कोन थो ॿुधायां। तंहिंजे करे फैशन वारी ॻाल्हि जेका आहे इहा मां कंदुसि कोन, न मूंखे अचे थो, न मां फैशनी आहियां जो मां ॿाहिरि जूं ॻाल्हियूं कयां। मां कंदुसि हितां जूं ॻाल्हियूं, जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे उहा मां तव्हां सां कंदुसि, मूंखे सम्झायो। बाबा मुंहिंजा हिकिड़े क्लास रूम में, हिकिड़ो रूम, उन में 5 दर्जन जे ॿारनि खे कीअं पढ़ाईंदव? दुनिया जा वॾे में वॾा जेके बि एजुकेशनिस्ट वेठा आहिनि, माहिर तालीम वेठा आहिनि, उन्हनि मां को त अची असांखे सम्झाए। साईं सॻुरनि त असांखे खोलाए ॾिना आहिनि स्कूल, साईं खुलिया पिया अथव स्कूल, वञो। तंहिंजे करे जाइज़ो पंहिंजो वठो, पंहिंजो हिसाब किताब कयूं। ठक ठक आई आहे, ठक ठक मूं ॿुधी, चई बाबा रिसेस हाणे वठो, 10 मिंट जाइज़े में ख़तमु थी विया। हाणे महिरबानी कयो, ॿाहिरीं दुनिया खे छॾियो, ॿाहिरीं दुनिया जूं सभु ॻाल्हियूं किताबनि में लिखियल आहिनि। हाणे जिन न पढ़ियूं आहिनि, हाणे उन्हनि ते त तव्हां पंहिंजो रोब विझंदव त मां कहिड़ो पढ़ियल आहियां, मुंहिंजी स्टडी केॾी आहे, अंदाज़ो लॻाए सघो था त मां केॾो पढ़ियल आहियां। हिकिड़ो नौजवान आहे साईं, रोज़ानो
अलाए कहिड़नि कहिड़नि किताबनि मां सभु बाक़ाइदे खयल आहिनि उन जा हिसा मुख़्तलिफ़ एनसाइक्लोपीडिया मां, हिस्ट्रीअ जा, एनसाइक्लोपीडिया जा, ऐं साईं एंथ्रोपोलॉजी जा, आर्कियोलॉजीअ जा, फलाणो साईं हुनजो ग्रीक जनरल जेको हुयो उहो हुनजो पुटु हुयो, हुनजो पुटु, हुनजो पुटु जेको हुनजे माउ खे माराए छॾियो। बाबा पोइ छा कयां भला जेकॾहिं हुन माराए छॾियो हुनखे? मुंहिंजो छा वञे हुनजे चाचे सां जंहिं पंहिंजे भाॼाईअ खे माराए छॾियो, ऐं उहो बि अलेक्जेंडर जे ॾींहंनि में। टालस्टाय जॾहिं हीअं चयो हो त वरी पोइ सॉक्रेटिस हुनखे हीअं चयो हो त फलाणे हीअं चयो, ॾाढो सुठो, इहे असां लिखी थो मोकिले रोज़। अरे बाबा छॾ न तूं हाणे जान असांजी। रिसेस खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे बि ॿुधाईंदुमि, तव्हां थोरो अचरज तव्हांखे लॻंदो, पर रिसेस खां पोइ। रिसेस खां अॻु त तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि। ॻाल्हि इहा नंढड़ी ॻाल्हि आहे, आम ॻाल्हि आहे। बीमारियूं अची लॻंदियूं न तरह तरह क़िस्म जूं, वायरस जेका फैलिजंदी आहे, डेंगी वायरस, ऐं ॿी कहिड़ी हुई जेका गऊनि में थींदी आहे, उहो त मच्छर सां ईंदी आहे न, गऊं वारी कहिड़ी हूंदी आहे, उहा जेका अफ्रीका मां आई आहे, अलाए कहिड़ो नालो अथसि। इन क़िस्म जूं बीमारियूं विचड़ंदड़ उहे बि ॾाढियूं आहिनि। सो हे मोबाइल सॼी सगोरी जॾहिं आई, हीअ आई त ॾाढे ईअं मासूम नमूने सां, पर कंहिंखे ख़बर ई कोन्हे त वॾी विचड़ंदड़ बीमारी आहे। आहे कम जी, बे इंतिहा कम जी, पर आहे विचड़ंदड़ बीमारी। नतीजो इहो निकितो जो 20 साल खनि अॻु हीअ बीमारी लॻी, लॻंदे 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 हिन उमिरि खे अची पहुतासीं। अरे बाबा छा थी वियो? असांजो पढ़णु काॾे वियो, असांजो लिखणु काॾे हलियो वियो? मां को किताब हेतिरा आणिया, वञूं था इतवार बाज़ार था वञूं, सही किथे सेल लॻियल आहे किताबनि जी, घटि क़ीमत ते किताब विकामनि था, उते था वञूं। वरी किथे ॿुधूं था त फलाणे हंधि किताब को विकिणे थो पंहिंजा, वरी उन ते था वञूं। इहे ड्रेह किताबनि जा जो हेॾा सारा ॾिसी भउ थो थिए, इहे हेॾा सारा किताब विणास, मां त मरी वेंदुसि हे पोयां त हिनखे ईअं हुन में तराज़ीअ में विझी तोरे रदीअ में विकिणी छॾींदा, अख़बार जी क़ीमत में बि किताब कोन वेंदा। आख़िरी पढ़ंदुसि कीअं? ऐं हेतिरा जो रेंडम थॉट्स ज़हन में अचनि था, अधु राति जो, ॾींहं जो, मंझंदि जो, हलंदे घुमंदे फिरंदे। वञूं था काग़ज़ कारा कंदा, वञूं था चिटकियूं लिखंदा, आइडिया लिखी उहो स्टिकर हूंदो आहे, हुन सां भितियुनि ते चिंबड़ाइणु, अलमारियुनि ते चिंबड़ाइणु, टेबल ते चिंबड़ाइणु, वञी इहो ॾिसो त ईअं फैलिया पिया आहिनि। अरे बाबा हिननि खे फिनिश केरु कंदो? हीअ आइडिया त आई, हिनखे फिनिश केरु कंदो? हिनखे लिखंदो केरु अॻिते? मूंखे छा थियो, मां लिखां छो नथो? वॉट इज़ गॉन रॉन्ग विद मी? जॾहिं की मूंखे पक आहे त दुनिया में मूंखे लिखणु पढ़ण खां सवाइ को दुनिया जो कमु नथो अचे, त उहो कमु जेको अचे थो थोरो घणो, या जंहिंजे करे मां हिन दुनिया में आहियां, ऐं मां सम्झां थो त मुंहिंजी ज़िंदगी रुॻो हिन मक़सदु लाइ, मुंहिंजो ज़िंदगी ॿियो मक़सदु कोन्हे वॾा इनकलाब आणणु, फलाण करणु, से फलाणी हे कर हो कर, इहे अजायूं ॻाल्हियूं मां पाण खे न ख़ुशि करणु थो चाहियां। त पोइ हे थींदो, हे कमु कीअं थींदो जेको मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो आहे? ॾाढी परेशानी ही यार। थियो छा ही छंड छाण? थियो इहो आहे जॾहिं ॿियनि खे ॾिठो, ॿियनि खे मां गौर कयो, मुंहिंजा पंहिंजा नियर एंड डियर सही निंड मां हाणे उथिया आहिनि, अर्ली मॉर्निंग, या सॼी राति जागनि त देरि सां उथनि, अञा अखियुनि में होश आहे ई कोन, अखियुनि में हीअं हीअं, त हुननि खे हिननि ते
रिंगटोन वॼणु शुरू थियनि। पोइ साईं उन्हनि जो हाल कहिड़ो, अधु जाॻियल अधु सुम्हियल विहाणे ते पिया हीअं हिते लॻी पई आहे, हीअं झूठो बि अचे न, पोइ वरी हिनखे ॾिसनि, वरी बि हिनखे हीअं हीअं कनि वेठा, वरी झूठो अचनि ईअं कनि, हिक खे ॿिए खे, वॾे खे नंढे खे, ॿुढे खे जवान खे, बाबा जंहिंखे ॾिसो इहा बीमारी लॻी पई आहे। बाबा ही अख़बारूं थियूं अचनि रोज़ घर में 4-5, पढ़णु त परे जी ॻाल्हि आहे। जॾहिं उहो वेंडर अख़बारूं ॾियण वारो उहो जॾहिं ॾेई थो वञे अख़बारूं, ॿाहिरों अटकाए थो वञे त तव्हांजो अख़बारूं अची वयूं अथव, अंदरि आणे जो रखूं था मेज़ ते पयूं आहिनि त को खोले त ॾिसे उन्हनि खे, का सुर्ख़ी त घटि में घटि उनजी खोले हीअं करे त ॾिसो न, त अॼु उनजी कैप्शन अख़बारुनि जी कहिड़ी आहे, दुनिया में कहिड़ी का वॾी ॻाल्हि नंढी ॻाल्हि छा थियो आहे, न साईं। सो मां ॾिठो त भई ॿियनि जे हुन तरफ़ वेही हिनखे जिते जेके जेके इहे कम, उहो नंढड़े खां वेंदे असांजे हुन में पंहिंजे सर्किल ऑफ एक्टिविटी हुनखे चइजे, 5 सालनि जा ॿारड़ा अॻे कार्टून वार्टून हे हो टीवीअ ते वेही ॾिसंदा हुआ, कंदा हुआ, भॼंदा डुकंदा, न साईं, उहो पितकिड़ा बि हिनखे खणी वेठा आहिनि। मां 10-15-20 ॾींहं थिया उथी वञी हुन तरफ़ वेही रहियुसि, यानी इहो मां मुहावरे जे तौर ते मां ॻाल्हायां थो, हुन तरफ़ वेही मूं पाण खे ॾिठो, मां छा थो कयां, अब मां बि त साॻी बीमारी में वरितलु आहियां। अवल त सॼी राति हीअ मुसीबत हीअं ठक ठक, राति गुज़री वई, 5 थिया सुबुह जा, आर्टिकल अचनि, वरी हिन में ई लिखियलु अचनि त 8 कलाक 10 कलाक लाॻी थो, जॾहिं तव्हां हिनखे ॾिसो था त हिन मां फलाणा रेज़ था निकिरनि, फलाणो हीअं थो थिए, पोइ तव्हांजो अखियुनि जो रेटिना जेके आहिनि उनखे हीअं थो थिए, तव्हांजे ब्रेन में जेके मेमोरीज़ जा हिते हिन तरफ़ ठहियल आहिनि, हिन तरफ़ उहे डैमेज था थियनि पिया, अल्ज़ाइमर जी बीमारी थी सघे थी, फलाणो हिन में लिखियलु अचे थो न। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, हे हिन में जॾहिं लिखियलु आहे त हे मूंखे छा ढिढाईंदो, जॾहिं जिन मूंसां गॾु वेही चांहि पाणी करे थो, दाल रोटी मूंसां गॾु वेही खाए थो, उहो जिन मूंखे ढिजारींदो छा, छो जो मूंसां त मिलियलु आहे न उहो। त हीअ भला जॾहिं मुंहिंजे ज़िंदगीअ सां मिलियलु आहे, फाथल आहे मूंसां, त हिन में का बि वार्निंग अचे, कैंसर जी खणी ॿुधाइनि त बाबा हीअ हीअं करे ॾिसण सां तव्हांखे हीअं कैंसर थी वेंदी, कुझु असरु न थींदो, छो जो जिन गॾु मूंसां त मानी खाई वेठो दाल रोटी, हाणे जेको मूंसां ई साम्हूं वेठो त मां दाल रोटी खाए, उहो जिन मूंखे छा ढिजारींदो, तंहिंजे करे हे छा मूंखे ढिजारींदो। त मुंहिंजी हालति बि इहा हुजे, अबा वञ बाथरूम वञ त अॻे किताब रखिया हूंदा हुआ मुंहिंजा बाथरूम में, किताब अख़बारूं, मां रही न सघंदो हुउसि। अबा किताब अख़बारूं वीचारियूं धूड़ थियूं पाइनि, ओॾे पयूं आहिनि, मोबाइल फ़ोन रखियो बाथरूम में। हा चए न बाबा, वक़्तु खे रोकण जो त सुवाल ई नथो पैदा थिए, ऐं न कंहिं साइंसदान कॾहिं उनखे कॾहिं रोकण जी कोशिशि कई आहे त वक़्तु रोके सघिजे। दैट इज़ वन ऑफ द इम्पॉसिबल थिंग्स दैट वन कैन अचीव ज़िंदगीअ में, को बि साइंस वक़्तु रोके नथो सघे। सम्झो वक़्तु वियो निकिरी वञे थो निकिरंदो, बाक़ी छा बचियो। हाणे जेके 2-4 ॾियारा बचिया आहिनि, थोरो वक़्तु जेको बचियो आहे, तो ही चिटकियूं, अध में लिखियल स्टोरियूं, किथे का आइडिया, किथे का ॻाल्हि, अड़े बाबा हिनखे जमा कर, इनखे लिखणु शुरू कर, हे किताब जेके ड्रेह तो गॾु कया आहिनि इनखे पढ़, जेके तो पढ़िया ई कोन्हे, हिननि में इल्मु त ॾिस त छा छा आहे हिन जे अंदरि, त अंदरि जेके खिड़कियूं जेके हिते बंदि आहिनि न, इहे खुलनि, वेंटिलेशन, आर पार हवा हले दिमाग़ मां, त अंदरि का थधाणु अचे, नई सोच अचे, नयूं ॻाल्हियूं अचनि। सो इहो 15 ॾींहं खनि थिया हुन तरफ़ जो वेही ॾिठुमि मां, चयो मां पाण क्रोनिक मरीज़,
तंहिंजे कारण डॉक्टर त ॿियो को इलाजु नथो करे सघे. लेट मी बी माई ओन डॉक्टर. मां पंहिंजो इलाजु पाण कंदुसि. हिन में लिखियल जेका वार्निंग आहे बेकार आहे. पंहिंजो इलाजु पाण. हिनखे रखी हिनखे जोड़ियमि हथ. माई हाणे तो में 2-4 सुठियूं कम जूं ॻाल्हियूं आहिनि. हिन माईअ खे थो चवां, हे माई आहे, फीमेल आहे न. फ़ोन ने उर्दू वारा शायदि हिनखे मुज़क्कर चवंदा आहिनि. फ़ोन, मेरा फ़ोन ख़राबु हो गया. असां चवंदा आहियूं मुंहिंजी फ़ोन ख़राबु थी वई. अलाए पोइ थी सघे थो नवां जेके फैशन आया आहिनि उन में मुंहिंजो फ़ोन ख़राबु थी वियो, मुंहिंजी किताबु किथे आहे, उहे इहो करे सघनि था. पर हे माई आहे. त तंहिंजे करे मां चयो ॿियो कुझु कोन्हे. हथ अदब जा ॿधी तोखे असां पासीरो करे रखूं था. तो में जेके 2-4 सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उनजे लाइ थैंक यू वेरी मच. उहे असां इस्तेमालु कंदासीं कम्यूनिकेशन जे लाइ प्योर. ऐं टू अक्वायर नॉलेज, हिन में वॾी ॻाल्हि अथव. इहे मैसेजिस ताईं ज़िंदगीअ खे रखंदव, बर्बादु थी वेंदव, वक़्तु निकिरी वेंदो आहे. हिन में वॾो नॉलेज अथव, इल्मु अथव, हिन में भरियो पियो अथव अंदरि. किताबुनि जा किताब भरिया पिया अथव. किताबुनि जा किताब के ईअं 2-3 या 100 या 200 हज़ारे लखे किताब पिया आहिनि दुनिया में. विझी छॾियोसि हिन में. ऑडियो बुक्स कन ते लॻाए वेठा ॿुधो किताब. नॉविल कन ते लॻाए वेठा ॿुधो. अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं. जनरल नॉलेज सॼो पियो आहे. दुनिया जा अजाइबात उहे हिन में पिया आहिनि. फलाणियूं शयूं कीअं ठहियूं, कॾहिं ठहियूं, ठक 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 2 मिंट 2 मिंट 2 मिंट ठक ठक. उहे सभु हिन में आहिनि. उन जे लाइ हिनखे इस्तेमालु कयो. मैसेजिस बंदि. छो जो मैसेज जेको मां ॾिसां थो न छा थो अचे, अदा कीअं तूं ख़ुशि आहे, चाक चङो भलो. अदा मुंहिंजा ठीकु आहे, कंदकोट में तूं वेठो आहे, तूं ॾाढो ख़ुशि आहे, मां बि हिते ख़ुशि आहियां. भला हिन फ़ोन जो मतिलबु इहो आहे त ॿियो कुझु कोन्हे. अड़े बाबा मां कम सां आहियां, आई एम राइटिंग समथिंग. तूं मूंखे इहो मुंहिंजे कम में तूं रुखनो थो विझे पियो. भला साईं कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ॿार बचा ढोर ढगा. अदा सभु ख़ुशि आहिनि. ओड़ो पाड़ो बि ख़ुशि आहे, माइट मिट बि ख़ुशि आहिनि, नंढा वॾा बि ख़ुशि आहिनि. नवाज़ शरीफ़ बि ख़ुशि आहे त ज़रदारी बि ख़ुशि आहे. सभु ख़ुशि आहिनि. जान छॾियो, मूंखे लिखणु ॾियो, मूंखे पढ़णु ॾियो. हाणे उन जे लाइ मैसेजिस. ऐं इहा बीमारी वरी मैसेजिस जी असां सां गॾु वरी उन ते फेसबुक ते हली वई आहे. अदा तुंहिंजो फोटो हुन सां ॾिठो जो वाह जो ठहे पियो फोटे में. हाणे दिस इज़ कम्यूनिकेशन. कम्यूनिकेशन माना मुवासिलात, ख़्यालनि जी ॾे वठ. हाणे सही ख़्यालनि जी. अदा तुंहिंजो वाह जो ठाहूको पई लॻे हुन फोटे में. यार छा चइजे. 2 मिंट पूरा 2 मिंट पूरा. असांजो प्रोड्यूसर वेठो आहे, चए थो 2 मिंट पूरा. ॿी रिसेस वठो ऐं पोइ आख़िरी हिसे में जेकी वणेव ॻाल्हायो. असां छा ॻाल्हाईंदासीं, असां त शेयर कंदासीं ॻाल्हियूं. रिसेस. रिसेस तां फ़क़ीर जी वापसी. सो साईं ॻाल्हि इहा जो हीअ जेका मोबाइल फ़ोन जंहिंमें 10 सुठियूं ॻाल्हियूं, 90 थी सघे थो जंहिंखे हिन जी सॼी ख़बर हुजे, नॉलेज हुजे, उहो चवंदो त 90 हिन में सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं 10 बेकार क़िस्म जूं आहिनि. पर मां जहिड़ो ॾिॾो जॾो, मां त चवंदुसि हिन में 10 क़िस्म जूं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि. जनरल नॉलेज दुनिया जो, हिस्ट्री सॼी दुनिया जी, जोग्राफी दुनिया जी, कंहिं बि क़िस्म जी का ॼाण रखणी हुजे, करंट अफेयर्स जी, त हिन वक़्तु दुनिया में छा थो थिए 1 सेकेंड में ख़बर पइजी वञे. इन क़िस्म जी सभु हिन में शयूं आहिनि. बाक़ी हो जेके आहिनि न जेके मूं तव्हांखे ॿुधायो था ॾाढो भला छा पिया कयो मैसेज.
अदा धूड़ थो पायां पियो, किताब थो पढ़ां, ॿियो छा थो कयां पियो। सो मजबूर थी जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे त ॾाढो बुरो, पर इस्तेमालु असां फ़क़ीरनि करे छॾियो, कंदा आहियूं, इलाही नंढनि ते कंदा आहियूं। त हिन खे 10 हिन जूं सुठियूं ॻाल्हियूं, बाक़ी हिन जो 90 ॻाल्हियूं आहिनि। त हिन गेजेट खे फ़क़ीर ॾेई छॾी तलाक, जिंद थी आज़ादु। 20 ॾींहंनि खां फ़क़ीर खे पंहिंजो लिखण जो, पढ़ण जो सॼो आराम, सॼी राति मां पढ़ां, सॼी राति मां लिखां, सुबुह जो उथण सां जेका अधु राति ताईं जेको किताब मूं छॾे ॾिनो हुन में बुक मार्क विझी, हिकदमि उथण सां पहिरियों कमु इहो त खोले ॾिसां त राति मूं जेका ॻाल्हि पढ़ी उहा केसि ताईं हली आहे, वरी हुनखे ॿीहर पढ़ी छॾिणो हुनखे, या जेका ॻाल्हि लिखी हिकु पॉइंट ते छॾे ॾिनी, मथे में वरी ज़हन में ॻाल्हि आई, वरी हुनखे लिखणो तो शुरू करे छॾियो। त साईं हिन मूं जान छॾाई मां। तंहिंजे करे जिन वटि मुंहिंजा इहे 2-4 क़िस्म जा इहे नंबर मुंहिंजा आहिनि, अदा दिलि में न कजो, फ़क़ीर तव्हांखां माफ़ी जो तलबगार आहे। को सुवाल जवाबु तव्हांखे जेकॾहिं को करिणो हुजे, कुझु करिणो हुजे, त सिंध टीवीअ जे प्रोड्यूसर मुंहिंजो, या हिननि खे SMS कयो, या हिन जी जेका वेबसाइट ते हिनखे अपलोड करे छॾींदा आहिनि उन ते पंहिंजो सुवालु छॾियो, हिननि सां तव्हां राब्ते में रखो। बाक़ी हिन में जा जेकॾहिं सुवालु लिखी मोकिलींदव त आई एम सॉरी, ॾाढो मुश्किल थी आहे, छो जो माई रीडिंग एंड राइटिंग इज़ मोर डियर टू मी देन एनीथिंग एल्स। मां हिन दुनिया में मूंखे ॿियो कुझु अचे थो ऐं न मां करे सघां थो, ऐं न कुझु नओं ॿियो कुझु करण जी मूंखे का। आख़िरी ॻाल्हि, गौर सां हिकदमि कावड़ न, कावड़ ॿिनि सबबनि जे करे ईंदी आहे। हिकु त हे माण्हू मूंखे नथो वणे, हे जेकी बि ॻाल्हाईंदो मूंखे ॾाढी कावड़ ईंदी। ॿी ॻाल्हि, तवाई थियो माण्हू वेठो हुजे, सॼी दुनिया खां बेज़ार, कावड़ ईंदी। सफ़ा बिना ग़लति ॻाल्हि आहे, ॿुधई कावड़ ईंदी, कुदरती ॻाल्हि। तंहिंमें पहिरीं ॻाल्हि न कजे, मां फ़क़ीर, मूं जहिड़ा बि इलाही फ़क़ीर आहिनि, वणे न वणे वञी छा ई पाए, जेकी चए थो उहा ॻाल्हि त ॿुधूंसि। जेकॾहिं ग़लति ॻाल्हि आहे त साईं कावड़ ईंदी, पोइ तव्हांखे भले कावड़ अचे, उहो तव्हांजो हक़ु आहे। बाक़ी इहो पहिरियों ई फ़ैसिलो करे छॾिणो त हे जेकी चवंदो हुनजी अहिड़ी जी तहिड़ी करे छॾींदासीं। सोचींदा आहिनि, मां ॾिठो आहे हुनखे, फंक्शन्स में अची वेहंदा आहिनि, वरी ॾेखारण लाइ वॉकआउट करे हलिया वेंदा आहिनि, मां ॾिठो आहे, इलाहिनि खे ॾिठो आहे। जेके हलिया वेंदा आहिनि उन्हनि खां वधीक मां अहमियत उन्हनि खे ॾींदो आहियां जेके वेठा आहिनि वीचारा ॿुधनि था। अर्ज़ु, जेसि ताईं तव्हांजे गौर सां, वेरी केयरफुली, मां हुनखां पुछी छॾियां मिंट घणा आहिनि मां वटि, मिंट घणा आहिनि एंथनी? 5 मिनट्स ख़तमु थियण में, कुल 5 मिंट, तंहिंजे करे टू द पॉइंट। तव्हांजो को बि अमल, तव्हांजो को बि रवैयो, तव्हांजी का बि आदत, तव्हांजो को बि अक़ीदो
जेकॾहिं मूंखे को नुक़सानु नथो पुॼाए, मुंहिंजे लाइ हाञेकार नाहे। न मुंहिंजो घर थो भॼे टुटे, न आसमान थो मुंहिंजे मथां किरे, न सुनामी थी अचे, न ज़िलज़िलो थो अचे, न मुंहिंजी रोज़ी रिज़िक बंदि थो थिए, त मूंखे गोड़ करणु, हंबोचियूं हणणु, एजिटेशन करणु, नारा हणणु को हक़ु कोन्हे। मूंखे को हक़ु कोन्हे। वरी मां हिकु दफ़ो रिपीट कयां, अव्हांजो को बि रवैयो, का बि आदत जेकॾहिं मुंहिंजे लाइ हाञेकार नाहे, जेकॾहिं मुंहिंजे लाइ नुक़सानदेह नाहे, त मूंखे एजिटेशन करण जो को हक़ु कोन्हे। तव्हां ते आङुर खणण जो मूंखे को हक़ु कोन्हे कंहिं बि मुआशिरे में। अहिड़े ई नमूने मुंहिंजी कंहिं ॻाल्हि सां, मुंहिंजे कंहिं ॻाल्हि जे करे जेकॾहिं अव्हांजो को नुक़सानु कोन थो थिए, अव्हांखे को हाञो नथो रसे, रोज़ी रिज़िक तव्हांजो बंदि नथो थिए, त पोइ तव्हांखे बि हक़ु कोन्हे जो मूं ते आङुर खणो ऐं मूंखे बुरो भलो चओ। गौर सां, प्लीज़ प्लीज़ प्लीज़, महिरबानी महिरबानी महिरबानी, गिव इट अ सीरियस थॉट। मां जेकॾहिं इहा कारी कमीज़ पाए वेठो आहियां, तव्हांजो कहिड़ो नुक़सानु थो कयां? मिसाल थो ॾियां, सोचो, जेकॾहिं मूं कारी कमीज़ पाती आहे, काल्ह आशूरनि जो ॾींहुं हुयो, मूं अॼु कारी कमीज़ पाती आहे, अव्हांजो मूं नुक़सानु कहिड़ो कयो? अव्हां अछी कमीज़ पाए वेठा, अव्हां अछी कमीज़ पाती त अव्हांजी अछी कमीज़ मुंहिंजो नुक़सानु कहिड़ो कयो? कुझु बि न, नथिंग। अव्हांजी अछी कमीज़ मुंहिंजो को नुक़सानु कोन कयो, त पोइ मुंहिंजी कारी कमीज़ अव्हांजो कीअं थी नुक़सानु करे सघे? नथी करे न। त पोइ हिक ॿिए सां अहिड़े रवैयो रखणु। आशूरनि जो हिकु ॾींहुं कराची जो, गौर सां ॿुधिजो, हे मुल्क अथव मकरूस, छो जो असांखे पंहिंजी धरतीअ सां मोहबत कोन्हे, तंहिंजे करे असांजो हिन ॻाल्हि सां को कंसर्न ई कोन्हे त केतिरो कर्ज़ु असांजे मथां आहे। हिकिड़ो ॿारु जॾहिं पैदा थिए थो त 1,80,000 रुपयनि जो कर्ज़ु खणी पैदा थो थिए पियो। इन सां असांजो को वास्तो कोन्हे। असांजो इन सां वास्तो कोन्हे त जॾहिं असांजी हुकूमत गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान किथां बि कंहिंखां बि, कंहिं मुल्क खां या कंहिं इदारे खां, IMF, इंटरनेशनल मॉनेटरी फंड, वर्ल्ड बैंक, उनखां कर्ज़ु थी खणे त गिरवी छा थी रखे? मां जेकॾहिं 1000 रुपया कंहिंखां कर्ज़ु खणणु वेंदुमि, चवंदो बाबा कुझु गिरवी रख, मां वाच लाइ रखंदोमांसि, अदा मुंहिंजी वाच खणो, हीअ गिरवी आहे तो वटि, जेसिताईं मां तोखे 1000 रुपया वापसि कयां पोइ मां इहे खणंदुसि, जेसिताईं 1000 रुपया तोखे वापसि कयां तेसिताईं मां तोखे 500 रुपया रोज़ु व्याजु ॾींदुसि। को कोन थो असांखे ॿुधाए त हिन मुल्क ते जेको तव्हां कर्ज़ु खणंदा था वञो त तव्हां गिरवी छा छा रखियो आहे। मुल्क सॼो तव्हांजो गिरवी थी वियो हूंदो, असांखे का ख़बर कोन्हे। ऐं जो रेलवे प्लेटफॉर्म, स्टेशनूं, एयरपोर्ट्स, वॾियूं वॾियूं इमारतूं, हाईवेज़, मूं त ॿुधो आहे त कराची जो बंदर रोड जंहिंखे एम ए जिना रोड था चवनि, उहो बि गिरवी पियल आहे कंहिं कर्ज़ जे बसि। बहरहाल उनखे छॾे था ॾियूं त हिकिड़े ॾींहं में कराची जे कालो के हिकिड़े ॾींहं में 26,000 पुलिस वारा 5 ॾींहंनि खां ड्यूटीअ ते हुया। 26,000 ऐं अणगणत रेंजर्स ऐं उन्हनि जे पोयां फ़ौज। त को हादसो न थी पए। भई छो हादसो थिए?
छाजे लाइ थिए? इहो ॾाढो सुठो थियो जो हुननि खे अमन अमान रखण लाइ, छो जो हुननि पूरो अंदाज़ो लॻाए छॾियो त जहालत बे इंतिहा ते आहे असांजे मुल्क में, बर्दाश्त न करण जो मादो इंतिहा ते आहे, टॉलरेंस ज़ीरो आहे, निल आहे, इट्स ज़ीरो एब्सोल्युटली। बाबा जेकॾहिं जुलूस निकिरे थो ताज़ियनि जो, तव्हांजो कहिड़ो नुक़सानु आहे? उनखे निकिरणु ॾियो, लेट इट पास। तव्हांखे नथी वणे न ॻाल्हि, चुप करे वेही रहो। तव्हांजूं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ॿियनि खे नथियूं वणनि। ऑलवेज़ थिंक लाइक दैट। जॾहिं बि तव्हां ॿिए के माण्हूअ खे निंदियो था ऐं उनजी कंहिं ॻाल्हि जे करे उनखे पसंदि नथा कयो, त यादि रखो जीअं तव्हांखे उन माण्हू जी का ॻाल्हि नथी वणे, तीअं उन माण्हू खे बि तव्हांजी का ॻाल्हि नथी वणे। दिस इज़ हाउ वी ऑल आर। अहिड़े ई नमूने असां सभु आहियूं, नॉट ओनली इन दिस कंट्री। वाइंड अप 1 मिनट, 1 मिनट, 1 मिनट, 1 मिनट। न फ़क़ति हिन मुल्क में, सॼी दुनिया में को बि ॿ माण्हू हिकु जहिड़ी सोच न आहे ॿिनि माण्हुनि जी। सोचूं अलॻि अलॻि आहिनि, रवैया अलॻि अलॻि आहिनि, थ्रू आउट दी वर्ल्ड। जहिड़ा झटा थियनि था, वेड़ थिए थी। अमेरिका में इलेक्शन थी हले पई, इलेक्शन जूं तयारियूं थियूं हलनि पियूं प्रेसिडेंट जी इलेक्शन जे लाइ। थियो कुझु, बर्बादी थी, भॻा, बर्दाश्त आहे। तव्हां पाण पंहिंजो कमु ॼाणो, मां पंहिंजो कंदो। हा, तव्हां इंटरफियर कंदव, जहिड़ो थींदो। मां इंटरफियर कंदुसि तव्हांजे कम में, जहिड़ो थींदो। छो? टॉलरेंस कोन्हे। कल्टिवेट टॉलरेंस। अॼु को क्लासरूम बंदि थींदो टॉलरेंस ते। टॉलरेंस। ॿिया हिन मुल्क ऐं मुआशिरे जा इलाज आहिनि न आहिनि, कहिड़े नमूने थींदा, छा थींदा, कर्ज़ कीअं लहंदा, आई एम नॉट कंसर्न्ड। असां फ़क़ीरनि जी हिकु ई थियरी आहे, हिकिड़ो ई इलाजु आहे। कंहिं बि मुआशिरे में सुख शांति फ़क़ति तॾहिं ईंदी, सुख शांति फ़क़ति ओनली फ़क़ति तॾहिं ईंदी जॾहिं वेयर देयर इज़ अ टॉलरेंस। बर्दाश्त कयो हिक ॿिए खे, इज़त कयो हिक ॿिए जी, एतिराम कयो हिक ॿिए जो। देयर विल बी नो वगोड़, देयर विल बी नो गोड़, देयर विल बी नो बदमाशी एनीवेयर। रेस्ट एश्योर। टॉलरेंस, बर्दाश्त।